हाणे मदीने रवा उठियो मुंहिंजो सोणो, चओ सुभान अल्लाह। थोरो वक़्तु निकिता, गार सौर खां थोरो वक़्तु हलिया, मक्को शरीफ़ ॾेखारिजे पियो। मुंहिंजे महबूब पाक मके ॾे निहारियो, महबूब से मके ॾे निहारे बीही रहिया, बीही मुंहिंजे हबीब करीम जे अखियुनि मां लुड़क वही। मक्को मक्को आ सही, चओ सुभान अल्लाह। इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। खुदा ताला जी ज़ात बाबरकात कुरान में फरमायो आहे त पहिरो पहिरो वो शहर आहे मके जो जंहिंमें अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजी बरकत वारो घर उते पैदा फरमायो, यानी काबतुल्लाह शरीफ, बैतुल्लाह शरीफ। सरकार निहारे दुआ घुरी, अल्लाहुम्मा इन्नका अखरजतनी मिन बलदिन उहिब्बुहु। ओ मुंहिंजा मौला, तो चयो आ, तो कढियो आ अहिड़े शहर मां, तुंहिंजे चवण सां शहर छॾियां थो, ऐं अहिड़ो शहर मूंखे छॾायो थी जेको मां मुहम्मद खे प्यारो हो। चओ सुभान अल्लाह। 40 साल नबूअत खां अॻु गुज़ारिया अथनि, 10 साल नबूअत खां पोइ गुज़ारिया अथनि, 50 साल वॾी ज़िंदगी आहे। हुब्बुल वतन मिनल ईमान, मोहब्बत मुंहिंजा दोस्त वतन जी बि ईमान जी निशानी आहे। महबूब मके ॾे निहारे वाझाए रोई ॾिनो आहे ऐं अल्लाह खे अर्ज़ु कयो आहे, मौला उहो प्यारो शहर जेको मूंखे प्यारो हो तुंहिंजे चवण ते छॾियो थो वञा। महबूब मको कंहिंजे चवण ते छॾियो आहे? ॾाढे जो कंहिंजे चवण ते, ज़ोर सां जो कंहिंजे चवण ते, अल्लाह जे चवण ते छॾियई न। हाणे अल्लाह से गर्ज़ करे, मौला तुंहिंजे चवण ते शहर छॾियो अथमि जेको मूंखे प्यारो आहे। हाणे हिकिड़ो त भला मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कर। रब से फरमास, चओ वस्किननी फी बलदिन अंत तुहिब्बुहु। मौला हाणे मूंखे रहाए अहिड़े शहर में जेको तोखे प्यारो हुजे। जरा गौर जो मक़ाम आहे, जरा तवज्जो जी ज़रूरत आहे। या अल्लाह जेको मां मुहम्मद खे शहर प्यारो हो उहो तुंहिंजे करे छॾियो थो वञा, हाणे रहाए उते जेको तोखे प्यारो हुजे। हाणे तोखां पुछां थो बोदली महसर वारा त मके खां पोइ मुस्तफ़ा काथे रहियो? ॾाढे चो काथे रहियो? ॾाढे चो काथे रहियो? मदीने पाक में। साबित थियो त मक्को रसूलुल्लाह खे प्यारो आहे, मदीनो मुंहिंजे अल्लाह खे प्यारो आहे। हाँ न सही, मक्को रसूल अल्लाह के प्यारो आ, जो अल्लाह जो हबीब चयो तो प्यारो शहर तुझे करे छॾियां थो, रहा उते मौला जेको तोखे प्यारो आ। खुदा मदीने में रहायो मानू तो मदीनो मुझे खुदा के प्यारो आ। अॻिते हलिया, हिकिड़ो तंबू लॻो पियो आ, शामियानो लॻो पियो आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उनजे साम्हूं बीही रहिया, वण हो, छांव में वेठा। सिद्दीक़ खे फरमाइनि था, सिद्दीक़ लब्बैक या रसूल अल्लाह, इन शामियाने में वञ, इन तंबूअ में वञ, इन घर में वञ, घर वारनि खे चओ त असां मुसाफ़िर आहियूं, नालो न ॿुधाइजां, तारफ़ न कराइजां, असांखे खीर ॾियो जेकॾहिं तव्हां वटि खीर हुजे। सुकल गोश्त अरब रखंदा हा, सुकाए खीर आहे, गोश्त आहे त गोश्त जो ॾोकड़ तव्हांखे ॾियूं, खाधे जी जेका शइ हुजे, असां मुसाफ़िर पैसा ॾियूं था, असांखे शइ ॾियो। हाज़ुर क़िबला सिद्दीक़ अकबर वियो, उन घर में दाख़िल थियो त ॾिसे हिकिड़ी कुराड़ी वेठी आहे। अम्मा तुंहिंजो नालो छा आहे? अब्बा मुंहिंजो नालो आहे उम्मे माबद, माबद जी मां। अबा तूं केरु? अन गरीबुल वतन, मां मुसाफ़िर आहियां। अरब जो दस्तूर हूंदो हो न जेको चवंदो हो अन गरीबुल वतन, त उन खां वधीक न पुछंदा हा, चवंदा हा त को राज़ आहे तॾहिं नथो ॿुधाए। माई खे चयो, अम्मा असां मुसाफ़िर आहियूं, मूंसां ॿियो बि साथी आहे, खीर जी ज़रूरत आहे, पैसा वठो खीर ॾियो। माई खे चयो, अब्बा असीं अरब खीर विकिणंदा न आहियूं, मुफ़्त में ॾींदा आहियूं, पर धन छुड़ी वियो आहे, शाम ते ईंदो, जेतिरो खीर चओ। ॿकरी साम्हूं वेठी आहे, बीमार आहे। सिद्दीक़ थो चए, अम्मा भला इन ॿकरी मां ॾुही ॾे। अब्बा हलण जहिड़ी कान्हे, खाधो पीतो आहेसि कोन, अॼु मरे या सुबुह, सिंग छणी या खल छणी वई, वार छणी या, निड़ीअ में साह फाथो पियो आहे, कोण बुरू नथो थिए, मन बचे। हाणे हिन जो खीर किथां थींदो? सिद्दीक़ मोटी महबूब सां ॻाल्हि कयईं, हबीबन करीमन वरी मोटास त कुराड़ी खे चयो, माई मोकल तूं ॾे, इन बीमार ॿकरी मां खीर असां था कढूं पिया।
हज़रत सिद्दीक़ अकबर मोटी आयो, माई सां अची ॻाल्हि कई। हज़रत सिद्दीक़ अकबर खे माई थी चवे, अब्बा ॾाढो सियाणो आहे, ॾाढो सुहिणो आहे, ॾाढो हसीन जमील आहे, तुंहिंजी शक्ल ॿुधाए थी त ॾाढो समझदार आहे, पर ॻाल्हियूं त चरनि वारियूं पियो करे, बीमार मां कीअं खीर ॾुहंदो, जेका हली नथी सघे, घुमी नथी सघे, उन जो खीर तव्हां कीअं कढी सघंदो। पर मां तव्हांखे झलिया कान नथी, जेकॾहिं खीर ॾुहोसि त भली ॾुहो, मुंहिंजे तरफ़ खां तव्हांखे मोकल आहे। झलिया कान थी, मता चओ त झले थी। उहा माई सगोरी इजाज़त ॾिनी आहे, हबीबन करीमन खे ॿुधायईं। पाण करीम वरी उन वण वटां निकिरी आया। हदीस पाक में ईंदो आहे, फमसहू बियदिहिल मुबारका, हबीब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजो रहमत वारो हथ मुबारक बीमार बकरीअ ते घुमायो। हथ घुमाईंदा विया, बीमारी हली वई, सिन ॼमी पिया, खल सवली थी वई, वार फुटी पिया, ओह वॾो थी वियो, थण वञी ज़मीन सां लॻा। हबीब जी ज़ात माईअ खे फरमाइनि था, माई किंगुर खणी आ, माई किंगुर खणी आई। हज़रत अबू बकर ॾोहण शुरू कयो आहे, किंगुर भरजी वियो। पाण फरमाइनि था दिलो खणी आ, वरी दिलो भरजी वियो। पाण फरमाइनि था अञा थांव खणी आ। जेतिरा बि घर जा थांव हा, माई अटो लाहींदी अचे, थांव खणंदी अचे, पर थांव भरजी आ, बकरीअ जो खीर खुटे ई कोन पियो। अल्लाहु अकबर। या अली, जंहिं महिल सॼो सारो कमु बकरीअ जे सदके खीर भरजी वियो, थांव भरजी विया, माई खे अञा ख़बर कान्हे का त छा चकर आहे। पाण करीमन फरमायो, अञा को थांव थी? चए कि भला पाणी जा थांव भरजी विया, अटे जा थांव भरजी विया, खाली थांव भरजी विया, हाणे त का शइ कान्हे। पाण फरमाए था मता हसरत रहिजी वञई, अञा खणी आ त भरे जाए। मुंहिंजा प्यारा दोस्त, माई निहारे हबीबन करीमन ॾे थी चयो, सोहणा सोहणी सूरत वारा, सच ॿुधाइजां, मां सम्झां थी तूं मुहम्मद करीम, सच ॿुधाए तूं मुहम्मद त नाहे। सिद्दीक़ अकबर तो चयो, कुरारी तो कीअं सुञातो? हबीब ख़ामोश आहे, पुछनि कोन था। अबू बकर सिद्दीक़ तो चए, अम्मा तो कीअं सुञातो? माई थी चए, अबा इहे कम मुहम्मद करीम खां सवा ॿियो को करे ई कोन ॾेखारींदो। मां ॿुधो आहे, पर ॾिठो अॼु थम। मां सम्झां थी हिन जवान खे असांखे खीर वठण जी ज़रूरत आहे, असांखां खीर वठण जी ज़रूरत ई कान, हिनखे असांजो घर आबाद करणो हो। माई कदमनि ते किरी थी पवे, ऐं रहमत वारा नबी जे भेरो कयो थी त महिरबानी करे मूंखे जन्नत वठी ॾे। सरकार फरमाए था, कलमो भर। माई थी चए, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे आका करीम जे कदमनि ते किरी मुसलमान थी विया। महबूब हिन जो सॼो घर खीर सां भरे मदीने रवाना थिया। जंहिं महिल शाम थी आहे, पुट बकरियूं काई थो अचे, परे खां माउ खे सॾींदो थो अचे। जागो था, थका त न आहियो, हलऊं न, चुस्त थी वियो हो, ओ बासियूं न ॾियो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थी विया। पुट बकरियूं शाम जो काई तो सॾींदो थो, ओ अम्मा जीव बचा, अम्मा अॼु थांव त खणी आ, अॼु बकरनि खे अहिड़ी जूए चारी थम, अहिड़ी जूए चारी थम, अॼु सभु बकरियूं खीर सां पुर लॻियूं पयूं आहिनि। मां चुप कयो वेठी आहे, परे खां सॾींदो अचे, ख़ुशी हुई न सही, खीर जाम थी वियो बकरनि में। जंहिं महिल वेझो आयो त मां उथी चएसि, अबा छा थो चवीं? अम्मा खीर जल्दी ॾियो बकरनि मां, थांव खणी आ। ओ बच्चा हेॾे तनिहार, सॼो घर खीर लॻो पियो आहे। अम्मा किथां खीर आयो? अब्बा बीमार बकरी ॾे निहार, अञा जो निहारे त बीमार बकरी चङी भली लॻी पई आहे, सॼी सारी सलामत आहे, थण सलामत, खल सलामत, सिंग सलामत। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ थियल हुई। छोकिरे खे अञा नाराज़ जी ख़बर कान्हे का। ओ अम्मा ॻाल्हि कहिड़ी आहे? माई ॻाल्हि खे लिकाए थी मता, नौजवान आहे, कावड़जी पवे त छो मुस्लमान थी आहे, तंहिंजे करे लिक में ॻाल्हि पई करे, अब्बा बॼणा हा, हेड़नि पारनि पतनि सां हा, खीर घुरियऊं, इन बीमार
बेज़ार बकरीअ खे हथ लॻायऊं, बकरी चङी भली बिठी पई आहे, बकरीअ मां एतिरो खीरु निकितो आहे जो सॼो घर भरिजी वियो आहे। माई पुट खां ॻाल्हि लिकाए पई, पुट थो चए अम्मा ख़बर नाहे इन जवान खे सुञाती अलाए कोन, ओ अब्बा अलाए केरु हो, ओ मुंहिंजी अम्मा मूंखे ख़ुदा जो कसम आयो मोहम्मद मीर हो। इहो हबीब करीम हो, ख़ुदा जो महबूब हो। अम्मा मां तोखो राज़ लिकायूं वेठो हुयोसि, तो अलाए ईमान आंदो अलाए कोन, इन जवान ते 8 ॾिहाड़ा मां अॻे ई ईमान हाणे चुको आहियां, मुस्लमान थी चुको आहियां, तोखे नेमत मिली अलाए कान। चई अब्बा तुंहिंजे ईमान जे सदके ख़ुदा जो हबीब मुंहिंजो घर बि नूर कयो वियो आहे, मां बि मुस्लमान थी चुकी आहियां, मां बि कलमो भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबा सच ॿुधाए, पंजो आशिक सूफ़ी अली शेर हूंदो इहा ॻाल्हि ॿुधाईंदो त उहे कम्यूनिस्ट मुस्लमान थींदा या देवबंदी थींदा, मुस्लमान थींदा या यहूदी थींदा, मुस्लमान थींदा या हिंदू थींदा, मुस्लमान थींदा या ईसाई थींदा। रुगो सूफ़ी साहब जहिड़ो मर्द मैदान में लही अचे, इंशाअल्लाह ताला मुस्लमान जो ईमान ताज़ो थी वेंदो। बाक़ी इहे चंडा हूंदा त अॻियो नूर बि चट। हा हुन सही अल्हम्दुलिल्लाह, तव्हां असां अबे ॾाढे मुस्लमान, हा हुया न, अबो मुस्लमान, ॾाढो मुस्लमान, पण ॾाढो मुस्लमान, तण ॾाढो मुस्लिम, सते पीढ़े मुस्लमान, हरी मुलन ढूंगो ढेरी करे मुल्क में ॿेड़ी ॿोड़े, उर्स बंद, यारी बंद, मीलाद बंद, या रसूला न चओ, या अली न चओ, या दस्तगीर न चओ, जनाज़े खां पोइ दुआ न घुरो, हर शइ बंदि कयो, भींग करे छॾियऊं भींग। हाणे हाल अहिड़ो थियो आहे जो मुस्लमान में इस्लाम जी मोहबत ई हली वई आहे। ख़ुदा जो कसम आहे, इहे चिबरा न हुजनि हा त मुल्क गुलज़ार लॻो पियो। हा या न? अब मां सच थो चवां या ग़लति थो चवां? इन्हनि चिब नची भीग कई आहे। बेटा साहिब फरमाए थो, वया मोर मरी हज न बचो हिकिड़ो, उन्हनि आखेरनि ते वेठा चिब चढ़ी, हाणे अची डंड भरी कूड़नि कांगेरनि सां। दुआ कर छॾ ख़ुदा ताला जी ज़ात असांजे इश्क खे वरी सलामत रखे। अरे महबूब जो शान ॿुधाइबो त मोहब्बत पैदा थींदी, माण्हू सुन्नत ते हलंदा, सुन्नतूं रखंदा, ॾाढियूं कोन कूड़ाईंदा, हबीब जे तरीक़े ते हलंदा, चवंदा वाह असांजा नबी तुंहिंजो एॾो शान आहे त तुंहिंजी सुन्नतुनि ते अमल कयूं। पाण जहिड़े जे तरीक़े ते केरु हलो, असां जहिड़ो हो खाईंदो हो पीअंदो हो, असां जहिड़ो हो, पोइ असां जहिड़ो हो त पोइ छो हुन जे सुन्नत ते हलूं? पाण जहिड़े जे तरीक़े ते हलबो ई कोन्हे। अरे उन जे तरीक़े ते हलबो आहे जेको सॼे जहान खां वधीक हुजे। अबो भी कुर्बान कबो, अम्मा भी कुर्बान कबी, सिर भी कुर्बान कबो, इज्जत भी कुर्बान कबी, आल अयाल भी कुर्बान कबो, तॾहिं कबो जॾहिं सभिनी खां भलो भाइबो। हाओ या न? ॻाल्हा ॻाल्हा हाओ या न? मुंहिंजो महबूब मुर्शिद रोज़े वारो तुंहिंजे पाड़े में आहे। उन रोज़े वारे जो फैज़ ख़ुदा जो कसम थरन भरन तई, जाथे वन थे ला इलाहा इल्लल्लाह जी लोली लगी पई आहे। हिन फ़ितनत जे दौर में, हिन फितने जे दौर में ख़ुदा जो कसम आहे, मां खुशामद नथो कयां बल्कि हक़ीक़त थो कयां। अवां पंहिंजे पाड़े वारनि खां पुछी ॾिसो, ख़ुदा जो कसम आहे, पीर साहब जो अहले सुन्नत वल जमात ते एहसान आहे। कीअं? जेकॾहिं जामिया राशिदिया न हुजे, पीर सई सरदार जो मदरसो न हुजे, त ये वहाबी इहे उथिया हा जे गिझूं ढूंढ ते, के अमरोट में उठा, के ठेड़ी में उठा, के हालजी में उठा, के बाजी में उठा, के सिजावल में उठा, के काथे उठा, जे कारी आंधारी उठंदी आहे, इहे कारी आंधारी थी थी। वाह रोज़े धणी जा बचड़ा, रोज़े धणी जो फैज़, ख़ुदा जो कसम जामिया राशिदिया पैदा थी पियो, सवे हज़ारे हाफ़िज़ आलम पैदा थिया। अहिड़ो मोचड़ो लॻो अथनि जो ख़ुदा जो कसम वरी उथी कोन सघंदा। हा या न? अचनि कंहिं सिकंदरी आलम सां ॻाल्हाइनि त ख़बर त पवे, अचो कंहिं सां ॻाल्हायो त पतो पवंदा। ॾींहं जा तारा त ॾेखारे छॾियऊं। अल्हम्दुलिल्लाह असां वटि इल्म बि आहे, असां वटि इश्क बि आहे, असां वटि किताब बि आहे, असां वटि ईमान बि आहे। कंहिंखे लायो मैदान में, हिननि जो वॾी फन्ने खानो अब्दुल्ला शाह, इहो शाह बाहो कोन अथव, ओड अथव। ख़ुदा जो कसम मूं सां मुनाज़रो कई 60 महल ते आयो, पटकी बि छॾे वियो, किताबनि जी भरी छॾे वियो, जेका अञा ताईं मूं वटि पई आहे।
जिंदाबाद। न खंजर चलेगा न तलवार इनसे, ये बाजू मेरे आजमाए हुए हैं। बातिल से दबने वाले ऐ आसमां नहीं हम 100 बार कर चुका है तू इम्तिहान हमारा। तो बेन सा ॻाल्हायो हुआ अच मैदान में कंहिं मर्द सां ॻाल्हा तॾहिं हजा तारा ॾेखारे छॾई। वो महबूब करीम जे शान में सदाई गुस्ताखी कंहिं सूबेदार जी गिला कर 107 में त चालान कराए छॾई, कंहिं वॾेरे जी गिला कर 110 में 13 डी में चालान कराई जो घर वारी 10 रुपए में कांच बि कान धोई। गिला रहमत लिल आलमीन जी, गिला दस्तगीर पीरान पीर जी, गिला खुदा जे महबूब जे आशिकन वलियन जी। शर्म नथो अचई, ॿुॾी नथो मरे, राम राम छो थो करे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह छो थो चवे पियो, कलमो भरे डिघी ॾाढ़ी छॾे सिखनि वारी सूरत बनाए नबी करीम जूं गिलाऊं थो करे। अड़े मुहम्मद अरबी बेमिसाल नबी आहे। चओ मुहम्मद अरबी बेमिसाल नबी आहे। अहिड़ो बेमिसाल नबी आहे जंहिं जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो, जंहिं जहिड़ो न को आयो न को ईंदो। असांखे त ख़ुशी आहे जो ख़ुदा अहिड़ो नबी ॾिनो जो 1.25 लख नबी बि जंहिंजे पुठियां। हा न साईं, मेराज वारी रात मुहम्मद अरबी वञे मुसल्लो खाली आहे। इब्राहिम नबी जहिड़ा जलील क़दर बीठा आहिनि, यूसुफ नबी जहिड़ा सोहणा बीठा आहिनि, दाऊद नबी जहिड़ा ख़ुश इल्हान बीठा आहिनि, सुलेमान नबी जहिड़ा रूह ज़मीन ते हुकूमत करण वारा बीठा आहिनि। पर मुजाद त मुसल्ले ते बीहण जी कंहिंखे ज़रूरत कान्हे। जिब्रील तो चए क़द्दम या रसूल अल्लाह, ओ आमिना जा लाल तुंहिंजे हूंदे मुसल्ले ते केरु बीहंदो। हबीब मुसल्ले ते बीहे थो, निमाज़ पढ़ाए थो, नबी सजदा कनि था, जाते मुस्तफ़ा जा कदम आहिनि उते नबियनि जा सिर झुकिया पिया आहिनि। अरे चिबरा, तू नबी सां हमसरी थो करी? नबी मां जहिड़ो आहे? छा में तो जहिड़ो आहे? कहिड़ी सूरत में तो जहिड़ो आहे? महबूब इशारो करे चंड लही अचे, तू सुबुह खां शाम ताईं खोदीअ खे बाहूं बद हली कान अचई। हाओ या न ॻाल्हायो बाबा, ॻाल्हायो ॻाल्हाए। मुला खे चओ तूं कंहिंखे बाहूं बद परे खां कंहिं गॾह खे और ऐसा गॾह खान महिरबानी करे हेॾे आ, अब ईंदुसि। कुर्बान नबी करीम तोता मुस्तफ़ा इशारो करे मुंहिंजे महबूब करीम जो प्यारो अली टिपहरी कज़ा थी वञेसि, सिज लही वञे, हबीब जी आंगुर खॼे त लथल सिज टिपहरी ते मोटी अचे। ये कजा कमाल अचो मुंहिंजे हबीब करीम जा। हाँ, मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात सां अबू जहल मथो हणी हणी मरी वियो, पर अबू जहल जो वरियो कोन। ख़ुदा जो कसम आहे, अबू जहल ते लानत वसे पई, मुस्तफ़ा जो दीन ज़िंदाबाद लॻो पियो। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात सां मुनाज़रे जे लाइ अबू जहल हिकिड़ो शख़्स घुरायो, दोस्त हो संदुसि, हबीब नालो अथसि, यमन जो रहाकू आहे, वॾो फसीह हुआ, वॾो क़ाबिल आहे, ईसाई मज़हब जो हो, हुनखे इंजील तक़रीबन यादि हूंदो हो। अबू जहल सां दोस्ती ही, क़ाबिल बि हो, होशियार बि हो। चई त मां जॾहिं बि नबी करीम खां सुवाल कयो आहे, मूंखे त मारे वियो आहे, पंहिंजो यार घुराया, मन उहो नबीअ खे मुनाज़रे में मारे। हबीब आयो, अबू जहल खे चई ॾे ख़बर, चई हिकिड़ो असांजे ॻोठ में नओं माण्हू पैदा थियो आहे, बाहि बारे ॾींदुसि। असांजे मज़हब खे बुंडो अची वियो, सालनि खां असां पुराणे मज़हब ते आसे, रोज़ रोज़ ग़रीब मिस्कीन अमीर मोहम्मद करीम जे मथां कलमा भरींदा मुस्लमान थींदा था वञनि। मूंखे त यार मारे वियो, तूं का ट्रिक ठाहे, तूं को मुनाज़रो करेसि। हबीब चयो हाणे तूं हिते वेह, मां वञांसि थो, मां दिलि में ॻाल्हि टले थो वञा, अहिड़ा सुवाल कंदोसांसि, जे हूंदो नबी त ॿुधाईंदो, जे नबी न हूंदो त कोन ॿुधाईंदो। ऐं तूं वेह, मां अचां थो तो वटि। हबीब निकितो आहे, दिल में सोचई त पारी पारी ॻाल्हि, जादूगर जो जादू ज़मीन ते हलंदो आहे, पर जादूगर जो तसरुफ़ आसमान ते न हलंदो आहे। पहिरीं पहिरीं सुवाल इहो कंदोसांसि, जेकॾहिं नबी आहे त चंड लाहे ॾेखार। जादूगर हूंदो त कोन लाहींदो, पर नबी हूंदो त लाहींदो। ॿियो सुवाल इहो थो कयांसि, दिलि में रखां थो, ॿुधाईंदोसांसि कोन, त सुवाल बि ॿुधाए, पूरो बि कर, दिलि जो राज़ बि ॿुधाए, छो त नबीअ खे दिलि जे राज़ जी ख़बर हूंदी आहे। असुल मसइलो छा हो त हबीब जी धीअ ही बीमार हुई,
जाए जमलाकू अंधी, जाए जमलाकू बोरी, जाए जमलाकू गूंगी, जाए जमलाकू हथन खां टुंडी, जाए जमलाकू बिनी पेरन खां मंडड़ी, बाल गुथी वई आ पर सथरी जी सथरी आ, बस गोश्त जो गोथरो आ, खाइण पीअण हो बाक़ी ॿियो कुझु बि कोन हो। हबीब दिल में सोचियो आ त नबीअ खे चवां जेकॾहिं नबी आ त दिल जी ॻाल्हि ॿुधाए। ॿियो सुवाल इहो ऐं टीं ॻाल्हि इहा त उहा दिल वारी ॻाल्हि आहे, दुआ घुर त मुंहिंजी बीमार न्याणी चङी भली थिए। ये सवाल टले हबीबन वटि आयो, नबी करीम जी ज़ात वेठा हा, रात जो टाइम आ, मुस्तफ़ा ते नज़र पियस। अल्लामा खफ़ाजी लिखियो आ त जमल हबीब जी नज़र नबी करीम ते पई त ॾिसण सां हियां ठरी पियसि। छा ॾिसण सां? सूरत साहड़ जाम जी जे ॾिसो सभु ई त सुख न सुम्हो कॾहिं वर पासो ॾेई, पोइ मूंखां अॻे ई घिड़ो सभु घड़ा खणी। मुस्तफ़ा जी सूरत जंहिं ॾिठी तंहिंखे ख़बर आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त थी मुंहिंजे महबूब मुर्शिद रोज़े वारे जी ॻाल्हि पे कई मां, उहो फरमाए थो घोरिया ही जहान पर हू पिण घोरे घोरिया, जे मूं पिरन साण साए तसरे जे ॾियूं। महबूब करीम जे सोहबत जी हिकिड़ी घड़ी मिली वञे त महबूब जे सोहबत तां ॿई जहान घोर करे छॾिया। चओ सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। इहो कंहिंजो कौल आहे, वक़्त जे मुजद्दिद जो कौल आहे, वक़्त जे कुतुब जो कौल आहे, उन मुहम्मद राशिद रोज़े वारे जो कौल आहे जंहिं मुंहिंजूं दिलियूं जहिड़ियूं कयूं, अहिड़ियूं दिलियूं जहिड़ियूं कयूं जो कब्र में बि ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जी लोली थी। अॼु बि मां तोखे ॾेखारिया, अच मूंसां गॾिजी, सवे हज़ारे अहिड़ियूं फ़क़ीरनि जूं क़बरूं आहिनि जंहिं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खां ज़िक्र वरितो हो। तहज्जुद जो टाइम थींदो आहे, अॼु बि हुननि जे कब्र मां ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जी लोली ईंदी। शेख तैयब तोखां परे कोन्हे, हज़रत हाफ़िज़ ज़ैनुद्दीन महसर रहमतुल्लाह अलैह पीर साईं पट धणी मोहम्मद बक्का शाह साहब जो मुरीद आ, पीर साईं रोज़े वारे जो उस्ताद आ, पर सोबत में रहियो आ, हुनजो एॾो फैज़ आ। अॼु बि हाफ़िज़ साहब जी करामत मशहूर आ। हाफ़िज़ साहब तो चए मुंहिंजे कब्र ते 3 रातियूं जाग, कहिड़ो बि गबी हुजे महीने खे छा 3 रातियूं जागे महीनो बि न, इंशाअल्लाह ताला साल में क़ुरान यादि करे वेंदो। अल्लाह जे वली जी त करामत ज़िंदा अॼु बि मौजूद आहे। हबीब आयो, महबूब खे ॾिसी ठरी पियो। चओ सुभान अल्लाह। सरकार जे चेहरे ते नज़र पियसि, चई सुभान अल्लाह, ही चेहरो कूड़े जो चेहरो न आहे। छा चई? हिन जो चेहरो अहिड़ो चेहरो आहे जो कूड़े जो चेहरो न आहे। असांजो उस्ताद अल्लाह साईं जन्नत नसीब करेसि। तव्हांजे पाड़े जो सैदपुर जो हो साईं उस्ताद करीम बख्श, मुंहिंजो उस्ताद हो, महिरबान हो। मूंसां ॻाल्हि कई, चए मां पने आकल कचे में वियुसि जलसे ते, तकीर पियो कया, हिकिड़ो मुला उथी बीठो। थका त न आहियो न? मूंखे चई मौलवी साहब नबी असां जहिड़ो हो, तूं वरी सोचियो नूर आहे। मूं चयोमांसि हेॾिया भर में विहारियो मांसि, विहारे चयोमांसि 2 मिंट बसि कर। दावती जेको हो हुनखे चयोमांसि भाउ, चए जी साईं, आईनो त खणी आ। हो चए अला छा को मुल्ला साहब खे अखि में कखु पियो, अला छा चए तकड़ो तकड़ो घरो आईनो खणी आयो। हो मुल्ला भर में वेठो आहे, मां वेठो आहे कुर्सी ते, खलक चयो अला छो आईनो घुरायो अथई। जंहिं महिल आईनो आयो त उस्ताद साईं चयो त मां चयोमांसि मौलवी साहब हिते जेके वेठा आहिनि कंहिंजी ॾाढी कूड़ियल आहे, को निमाज़ पढ़ंदो आहे, को न बि पढ़ंदो आहे, को गुनाहगार आहे, को कूड़ बि ॻाल्हाईंदो आहे, को व्याज बि खाईंदो आहे, गुनाहगार आहिनि कहिड़ा बि आहिनि, पर मुहम्मद करीम जा आशिक़ आहिनि। हिननि जूं सूरतूं बि ॾिस, पंहिंजी बूथ बि ॾिस। साईं चयोमांसि मां हुनजे आड़ो खणी आहीनो रखियो। उस्ताद साईं फरमाए पियो, उस्ताद साईं चयो त मां खणी आहीनो रखियोमांसि त गुनाहगार सुन्नी आशिक़ नबी जा नमाज़ बि कोन पढ़ंदा आहिनि, तहज्जुद बि कोन पढ़ंदा आहिनि, जुमो बि कॾहिं पढ़ंदा आहिनि अलाए कोन, ईद ते बि ईंदा आहिनि अलाए कोन। तूं मौलवी साहब हिननि गुनाहगारनि जी सूरत बि नूर मञण वारनि जी निहार। मौलवी साहब पंहिंजी बि निहार। चए बूथ में जो आहीनो ॾिनोमांसि त बूथ ओड़ो हुजे जहिड़ो सुकल पादर हो। हीअं पियो करे। चयोमांसि मौलवी साहब मुहारो पंहिंजो निहार नबी जे नूर जा मुल्क, ख़ुदा त नूर दुनिया में ई खसे छॾियो अथव। हक़ीक़त अथव, सच थो चवां। तव्हांजे ॻोठ में ॿियो से पासे हूंदा, अवां कंहिं गुनाहगार खे बि बीहारियो, इन्हनि ॿिलनि जा बूथ बि ॾिसो,
परे खां पधरा जेको नबी करीम खे हाज़िर नाज़िर मञी दो, नबी जा मौजज़ा मञी दो, नबी खे बेमिसाल चवंदो, नबी करीम खे नूर मञी दो, भली बेनमाज़ी हुजे पर मैं गारंटी सां थो चवां मुंहुं चमकंदुसि। हा या न? हिननि जो बूथ जहिड़ो सुकल डूंघीअ जो खोपो, ॾाढ़ियूं बि उदर ख़ैर जो माशाअल्लाह निमाज़ी बि हिते बि ॾाढ़ियूं आहिनि न साईं। ॾिसो बाबा आहिनि न ॾाढ़ियूं मुबारक, ए कहिड़ियूं सोहणियूं ठहनि थियूं पियूं, चिमकनि थियूं पियूं। हिननि जा बूथ ॾिठा अथव? मुहांडो ॾिसो पोइ तव्हां नबी पाक सां हमसरी जी दावा कयो। हज़रत हबीब महबूब जो चेहरो जो ॾिठो, चई सुभान अल्लाह। चओ चओ सुभान अल्लाह। हबीब छा पियो चवे? गोया हीअ पियो चवे, भिटाई सां पेर खयूं थो अचे। चंड तुंहिंजी ज़ात मां पाड़िया न पिरीअ सां, तूं अछो मंझरात पर सजण सदाई सोजरो। सासी सिजो भिरल 84 चंडन बिल्लाहरीअ पिरन मां सब उदायूं भाइया। अरे जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾेह में, मुहर मिड़नी मुरसले सरस संदुस शान, फकान काब कौसैन औ अदना यो मुयस्सर थियुस मकाम, उन आगे जा एहसान जय हादी मेलुम हेड़ो। अबा असांजो भाग आहे या नाहे? अहिड़ो नबी मिलियो जंहिंजे लाइ नबी सिकंदा विया। आयो साईं सोना तुंहिंजो चेहरो सचन वारो, तुंहिंजो चेहरो भलन वारो, पर सुवाल टले आयो आहियां। हबीब से फरमाइनि था, ओ हबीब यमन जो रहाकू आ, अबू जहल घुरायो थी, तोखे मुंहिंजे मुनाज़रे जे लाइ मोकिलियो अथई, तो दिल में सुवाल टलियो आहे त नबी खे चवां त चंड लाहे ॾेखार, जादूगर जो जादू मथे न हलंदो। हाणे ॾिस मां तोखे चंड लाहे थो ॾेखारियां। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हबीब पाक इशारो कयो आहे, हिकिड़ो चंड जो अधु मुस्तफ़ा जे कदमनि में, ॿियो अधु जबल अबू कुबैस जे मथां वञी किरियो। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। हक कार्य भेज पाया पाण फरमाइनि था, ओ हबीबा तुहारो कम हिकिड़ो थियो चे हाओ, अञा तूं न ॿुधा मां थो ॿुधायां, तुंहिंजी न्याणी बीमार आहे। सुभान अल्लाह। आशिक चओ सुभान अल्लाह। तुंहिंजी न्याणी बीमार आहे, हथनि खां टुंडी आहे, पेरनि खां मंडी आहे, अखियुनि खां अंधी आहे, कननि खां बोड़ी आहे, ज़बान खां गूंगी आहे, डढरी जी डढरी रहिजी वई आहे। तूं थो चवीं त चङी भली थिए। ओ हबीब तोखे मुबारकूं थी, मां दुआ घुरी आहे, हथ बि कोन खया अथमि, तुंहिंजी न्याणी चङी भली, पर रुगो चङी भली कोन, मुसलमान थी कलमो भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई मुंहिंजे दीन में बि दाख़िल थी चुकी थी। हाणे तोखे तो चवां त अबू जहल ॾे न वञ, घर वञ पोइ मोटी आ। वञी अबू जहल खॾ में पवे छो वञा, अहिड़ो दिल भर मिली वियो। सुभान अल्लाह। उतां भॻो आहे, रातो रात यमन रवानो थियो आहे, मंज़िलूं तय करे कुझु टाइम खां पोइ घर पहुतो आहे। आधी रात जो टाइम आहे, वेहण नथो अचेसि, वञी कड़ो खड़कायो अथई, अंदरो आवाज़ आयो, मन दिल बाब, केरु आहे दरवाज़े ते? चवे थो मां हबीब आहियां। दरवाज़ो खोलियो, दरवाज़ो जो खुले तो टुंडड़ी मंडड़ी बीमार न्याणी चङी भली थी दर खोले पई, चवे पई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर। तो चवेसि ओ अम्मा तोखे चङो भलो कह कयो, तोखे कलमो कह पढ़ायो। चवे थी अब्बा जंहिं मके में तोखे चंड चीरे ॾेखारियो, उन चङो भली बि कयो, तंहिं कलमो बि पढ़ायो। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। हक चार यार रहमत जो हथ भी घुमायो है। मके में तोखे चंड बि लाहे पे ॾेखारियईं, हिते मूंखे कलमो बि भरायईं पे। अबा जे पत न चई त सो मुहांडा ॿुधाया है, सूरत ॿुधाया है, शक्ल ॿुधाया है, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकाह जो होलियो ॿुधाया है। अची जो शुरू थी आहे पेरनि खां वठी करे कदम ताईं त महबूब जे वार वार जी सिफ़त करे ॿुधाए। वाह नबी तो जो शान, चओ सुभान अल्लाह। अब अहिड़े हबीब जो शान ॻाए या उठारियऊं न, इन्ही वहाबनि खे ॻारियऊं न,
आशिकन जी दिल बाग बाग, दुश्मन जी दिल दाग दाग। इंशाअल्लाह ताला आशिक ॿुधंदा ठरंदा, ये दुश्मन ॿुधंदा मरंदा ॻरंदा। ॻारियोन बिना भागन खे ॻारियोन। तव्हांखे झलन सलात न पढ़ो बाग खां अॻु में, तव्हां अॻियां बि पढ़ियो पुठियां बि पढ़ियो। प्यासरन महबूब जो दुरूद पिया पढ़ो ई पढ़ो। महबूब जो जेको दुरूद पढ़ंदो तंहिंजा बेड़ा ई पा। अल्लाह साईं तव्हांजी बि हाज़िरी क़बूल करे, तव्हांजे सदके ख़ुदा मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल करे। अल्लाह तव्हांजा बि बेड़ा पार करे, तव्हांजे सदके मुंहिंजा बि ख़ुदा बेड़ा पार करे। हे अहिड़ो मोहब्बत ऐं इश्क जो बाब आहे जेको अण खुटा, न को तव्हां थकिजो न को असांजो दफ़्तर खुटे। पर यार नमाज़ पढ़णी आहे, सफ़र करणो आहे, वरी हयाती ख़ैर त वरी कॾहिं इंशाअल्लाह ताला हाज़िरी ॾिबी तव्हां असां पंहिंजूं दिलियूं ठारींदासीं। अल्लाह खां दुआ घुरो, ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार फरमा। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा, या अल्लाह असांजा बेड़ा पार फरमा, या अल्लाह बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा, या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ माफ़ फरमा, या अल्लाह सभिनी जी औलाद सालिह बना, या अल्लाह हर हिक जे बच्चे खे दीनदार बणा। मौला असां जूं बर्बाद दिलियूं मदीने वारे साईं जे इश्क सां आबाद फरमा। मौला असांखे दोस्त दुश्मन जे सुञाणप जी अख ॾे, असांखे दुश्मन खां दूर रख। मौला बदमज़हबन जे सोबत खां बचा, मौला बदमज़हबन जे सोबत खां बचा। ऐं मुंहिंजा मौला उहो दीन असांखे नसीब फरमा जेको दीन तो पंहिंजे प्यारे हबीब जे सदके उम्मत जे वलियन कामिलन सिद्दीकन शहीदन सालनि खे नसीब कयो आहे। उन दीन ते असांखे इस्तिक़ामत नसीब फरमा। मौला इन ॻोठ में बीमार हूंदा तंहिंखे शफ़ाऊं ॾे, ॻोठ में कर्ज़ी हूंदा तन जा कर्ज़ लाह। मौला ॻोठ में रिज़्क़ रोज़ी तंग हूंदो उनजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा। मौला ॻोठ में परेशान हाल हूंदा त जूं परेशानियूं दूर फरमा। असांजे नौजवाननि आशिकनि हे अज़ीम शान हज़ारनि जो मजमो गॾु करे लखा रुपया ख़र्च करे अहिड़ो प्यारो प्रोग्राम रखियो आहे। मौला तंहिंजे माल में ईमान में इश्क में तरक़ी ॾे। उन नौजवाननि खे वधीक दीन जो शौक़ नसीब फरमा। जन दोस्तनि हुननि जो तावन कयो आहे तंहिंजा बि बेड़ा पार फरमा। जमात खे अर्ज़ा मुंहिंजा बच्चा मदरसे में पढ़नि था, दुआ कयो ख़ुदा तन खे बि आलिम बाअमल बनाए। हर मुस्लमान जे औलाद खे ख़ुदा दीनदार बना। अल्लाह से असांजे मुर्शिद करीम जो ख़ैर फरमा, पीर से सरदार जो ख़ैर फरमा, उन्हीं जे वक़्त जो ख़ैर फरमा, उन्हीं जे औलाद जो ख़ैर फरमा, उन्हीं जे दरगाह जो क़यामत ख़ैर फरमा। मौला इहो अहले सुन्नत जो अदारो आहे, क़यामत जारी सारी हुजे। मौला पाक असां जूं दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मौला मक्के जो दीदार करा, मौला मदीने जूं घिटियूं घुमा, मौला पाक गुंबद खज़रा जी छाव नसीब फरमा। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم